नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे गंबड़ खां ख़बर ॾींदा हलूं त गंबड़ भरिसां सूफ़ी बुज़ुर्ग पीर आरी भेण सरकार जे 3 रोज़ा उर्स मुबारक जूं तक़रीबूं पुॼाणी ते पहुतियूं। उर्स मुबारक जे पहिरें ॾींहं ते दरगाह जे मतवली फ़क़ीरनि, अक़ीदतमंद मुरीदनि ऐं ॻोठाणनि संघ जी सूरत में दरगाह ते हाज़िरी भरे चादर चाढ़ी अमन अमान, ख़ुशहाली ऐं मुल्क जी सलामती लाइ दुआऊं घुरियूं। पीर आरी भेण जे मेले में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे मिठाइनि जा दुकान, ॿारनि लाइ रांदीगरनि जा स्टॉल सिंगारिया विया हुआ, जॾहिं त ॿारनि जे विंदर लाइ झूला, चोॾल ऐं जंपर पिणु लॻाया विया हुआ। 3 रोज़ा उर्स मुबारक में सिंध जी क़ौमी ऐं सक़ाफ़ती रांदि कोॾी कोॾी हज़ारे निगाहनि जो मर्कज़ बणियल रही ऐं सूफ़ियाणे राग रंग जी महफ़िल में मुख़्तलिफ़ सूफ़ी रागनि सुर विखेरिया। इन मौक़े ते मेले कमेटी जो अॻुवाण मुज़फ़र अलदीन समेत सिंध टीम जे कप्तान साजिद मंगी ऐं पंजाब टीम जे कप्तान जावेद ऐं ॿिनि रांदीगरनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सूफ़ी बुज़ुर्ग पीर आरी भेण जो मेलो पंहिंजी मदद पाण तहत लॻायो वेंदो आहे। सिंध हुकूमत ऐं खैरपुर ज़िले इंतिज़ामिया का बि माली मदद न कंदी आहे। होॾां सिंध ऐं पंजाब जे रांदीगरनि कोॾी कोॾी खे हथी वठण लाइ हुकूमत खां मुतालबो कयो त मुल्क जी क़ौमी ऐं सक़ाफ़ती रांदि खे हथी वठण लाइ रांदीगरनि जी माली मावनत कई वञे, जंहिंमें हेल्थ कार्ड, सरकारी नौकरी ऐं वज़ीफ़ा ॾिना वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।